ईअं कुटींदा जीअं उठ पतण ते कुटबो आहे। उतार असांखे इहा माई नानी घर में मिली ऐं इन किथे नज़र आई। तव्हांजे पहुचण खां पहिरियां ई निकिरी विया हूंदा। जंहिं तरफ़ ॾस मिलियो न उहो पूरो पूरो मुल्क लताड़े आया आहियूं, पर निभाग किथे ई नज़र न आया। किथे बुख खां त फ़कीर तव्हां सां कूड़ न आया नी वियो। अकबर, सुभाणे इहो ख़बर फ़कीर मुंहिंजे साम्हूं हुजे। कूड़ ऐं सच जो पाण ई पतो पइजी वेंदो। तव्हांजे साम्हूं हूंदो बावल साईं, ख़बर फ़कीर तव्हांजे साम्हूं हूंदो। पुत्र अञा केतिरो वक़्तु अॻिते हलंदे? अम्मा अञा त पूरो पंधु रहियल आहे। मरी वेंदी तुंहिंजी अम्मा। पुट जेकॾहिं हाणे हिकिड़ी विख विखियमि न त मां त मरी वेंदसि। ऐं जेकॾहिं अम्मा हिते वेठा रहियासीं न त अहिड़े सॼा माण्हू कंहिं वक़्तु बि हिते पहुची सघनि था। जेकॾहिं हू हिते बि पुॼी सघनि था, हुते बि पुॼी सघनि था, त असां काथे लिकंदासीं हुननि खां? सुझाई थी का अहिड़ी जाइ हुननि खां लिकण जी? हा मां, हितां रुॻो असां अदा शेर खान ते पहुतासीं न, हुन असां को अॻु नई राह जो बंदोबस्तु करे छॾियो आहे तुंहिंजे लाइ। त पोइ हलो पुट, जेसिताईं मूंखे हलण जी हिमत आहे तेसिताईं मां तोसां गॾु आहियां। जेकॾहिं हिमत साथ छॾे वई त मयार मूं मथां न ॾिजाए। अम्मा अम्मा तुंहिंजी हिमत मां आहियां, तोखे कुझु बि कोन थींदो। तूं रुॻो उथ उथ नथी अम्मा, उथी उथ नथी। ख़बर फ़कीर का दुआ कर त असां बि तरक़ी कयूं, न त ॾारो खपाईंदे खपाईंदे मरींदासीं। वंड कराए दरवेश आहियां, दुआ कंदो साईं। बाक़ी ये सखणी दुआ पिट बराबर। नमी दे ख़बर फ़कीर, नमी दे। तो छा समझो अकबर जी खां बची सघंदे?
सरकार सता मुझी तामड़े के मारे थोड़ो हथ ढिलो कयो न त मुंहिंजो साह ताज हथनि में वेंदो अथई। हेॾे 2 रुपयनि जी लालच में अची तो मूंसां कूड़ आयो छा सम्झी त तूं मुंहिंजा पैसा खाई वेंदे? हेॾे मां तोखे छॾे ॾींदुसि। सरकार भले साईं मुझे मथे ते रखरायो तो उहा औरत सावण जे घर में हुई तहांजे माण्हुनि जे अचण खां अॻु में अलाए काॾे हली वई। साईं शायदि उन्हनि खे शक पइजी वियो हूंदो। बाक़ी तहां जहिड़े हाथी सां कूड़ ॻाल्हाए साईं बापा जे सिर ते दुश्मन कोन थींदुसि। हाणे कन खोले ॿुधी छॾ। जे ॿीहर उन्हनि जे कंहिं बि भातीअ जे मथां तुंहिंजी नज़र पए त उन वक़्तु ई मूंखे इतला ॾिजां। ॿुधारे हाणे त ॾाढो मुश्किल थो लॻे। मुश्किल न आहे, मूंखे ख़बर आहे त सावण वारनि जे छोरनि सां इन्हनि शेर खान वारनि जी उथी वेठी आहे ऐं सावण जा छोरा इन्हनि सां वॾी हमदर्दी ॾेखारनि था। दुख सुख में मिलण ज़रूरी था। सरकार मां जेसि ताईं अव्हां खे ॿुधाइण लाइ ईंदुसि तेसि ताईं हू वञी दरिया पार निकिरंदा। अकबर ख़बर फ़क़ीर खे नओं मोबाइल सेट वठी ॾियो ऐं उन सां हिकु नई सिम कार्ड बि ऐं हिनखे सम्झाए छॾियोसि त कहिड़नि नंबरनि ते फोन करिणो आहे। जी वावलो साईं, हींअर ई वठी थो ॼास ऐं सभु कुझु सम्झाए थो छॾियांसि। अच्छा ख़बर असांखे अल्लाह चवरायो जो अम्मा खे उतां वठी आयुसि। बस अख छिंभ जो फ़र्क़ु थियो जो पोयां रेसिया माण्हू अची पहुता। और इहो न सम्झ असां हिते महफ़ूज़ आहियूं। रेस जा माण्हू पुलिस सां गॾु असांखे कुतनि वांगुरु ॻोल्हींदा हूंदा। इन खां पहिरियां जो असां वरी कंहिं घेरे में अची वञूं भाॼे खे कंहिं दर छॾणो पवंदो। मां त चवांव थी मूंखे पंहिंजे ॻोठ छॾी अचो। मां परियां अंदरनि ते केतिरो भटकंदसि। तुझी ॻाल्हि बि सही आहे चाची, पर वापसि वञणु एतिरो आसान नाहे। वॾी मंज़िल पई आहे। एतिरो पंध तूं करे ई कान सघंदी। कंहिं सवारीअ जो बंदोबस्तु न थी सघंदो? अम्मा सवारी बि पंहिंजी हुजे न तॾहिं ॻोठ हली पहुची सघिजे थो। हींअर असां वटि कॾहिं ख़रीद करण जेतिरा पैसा मस्तु आहिनि। छा तूं कॾहिं त तेरी ॻोठ हलंदी आहे? पुट पंध खां पोइ माण्हू कुते जे वात में बि सही आहे। हिन वक़्तु असां तुंहिंजे रहाइश जो बंदोबस्तु करे छॾियो आहे। कुझु वक़्तु तूं उते रही पओ। जीअं ई माहौल ठहंदो न तोखे पंहिंजे ॻोठ अबाणनि कखनि ॾे छॾे ईंदासीं। माहौल ठहण जी ॻाल्हि ई न कयो। रेस जी धीअ मोल आहे। जेसि ताईं उहो असां सभिनी खे न मारींदो तेसि ताईं हुनजो हा न ठहंदो। रेस खे असां मुंहुं ॾेई वठंदासीं। सिर्फ़ु तोखे कंहिं दर रहाइण जो बिलो करे वठो। हाणे मां कंहिंजे दर बि पनाह न वठंदसि। पंहिंजी हथनि सां गोली हणी मारे छॾियो हाणे मूंखे। या मूंखे पंहिंजे ॻोठ छॾे अचो। मुंहिंजो इहो आख़िरी फ़ैसिलो अथव। ॿुधाओ मां त चवां ॿुधाओ तो मारे छॾींदो मैं। मूंखे का ख़बर कान्हे। मूंखे का ख़बर। अकबर कुछ ॿुधाई? बाबला साईं हे निभागो कुझु ॿुधाइण लाइ तयार ई न आहे। जेकॾहिं हिनखे वधीक टार्चर कयोसींसि न मरी पवंदोसीं। मरी पियो त असांजे मथां कहिड़ो फ़र्क़ु थो पए। जेसि ताईं ज़बान न खोले हथ धरो न कयोसि। ॿुधाए त तुंहिंजा इहे बलूंगड़ा किथे था रहनि? ॿुधाए। हिकिड़ी चाह ते रहंदा हुजनि त ॿुधाए न। तूं सिर्फ़
साफ़ ॿुधाए, बाक़ी उन्हनि खे ॻोल्हणो असांजो कमु आहे। मूंखे तरफ़ जी का तूं त छा तुंहिंजा वॾा बि ॿुधाईंदा। ठीक ॿुधाई थो या तुंहिंजी मुंडी बि नांग वांगुरु किथे छॾियां? ॿुधायां थो बाबा, ॿुधायां। हाणे ज़बान खोल ऐं सही सही ॿुधाए। जे कूड़ बकियो थी त या ज़बान काकड़े खां कढी छॾींदो साए। ॿुधाए ॿुधाए त तुंहिंजा इहे बलूंगड़ा किथे आहिनि? ॿुधाए। बाबर साईं, कच्चे जे तरफ़ रहनि था, किथे था रहनि इहा मूंखे ख़बर आहे। अकबर जी सरकार। 2 ॾींहनि जे अंदरि जबल, मोर ऐं शेर खान मुंहिंजे कदमनि में हुजनि। जे न त पोइ तव्हां सभिनी खे मां पंहिंजे कदमनि जे हेठां दीवार छॾींदुसि। जी सरकार। वली दादारन सावण खे हलण खां आजो करे छॾियो आहे, मुड़ुस खे खारे छॾियो। मासी अम्मा सॾई थी। छो मां ख़ैर त आहे न? रिली सुबुह जो मासी चए थी खणी वञ। तूं हल त मां अचां थी। अम्मा तकड़ी वञ, रिली बि हाणो त खणी आ। हा बा, खणी थी अचां। वेह चाचा, वेह। अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग। मां त पंहिंजे भागन खे पई चवंदी आहियां, पर वरी बि शुक्र जे खाधे जे लाइ कुझु बि कोन्हे, पेट भरो न आहे। सभी हलण फिरण घुमण जहिड़ी त आहियां, पर तो बसार हिन वेचारड़े खे त हणी मुअन घुमण फिरण उथण वेहण को जट करे छॾी। तो पंहिंजी जाइ थी भागन भरी, तो पंहिंजी जाइ जारी कर। चाचा सावण, मूंखे इहो त ॿुधा त वली दादा वारनि तोखे मारियो छो आहे? हे हमदर्दी करण आया ने या उल्टो चथरू करण आया? लोभे कढो न घर मां। मां चवां थो तरो हाणे हलो। अॻ में ई चाचा जी तबियत सही कान्हे, ॿिए वरी मथां तव्हां अची गोड़ कयो आहे हिते। हलो पुफी, हाणे खिसक सूरत पड़, न त हे सभु असांखे नचाईंदा न ते। हल त पंहिंजी जाइ ते हलूं। हलो हल हल अखियूं ॾाढियूं अथनि वा सफ़ा। हलो अदा, हाणे तबियत कीअं आहे? तबियत पई पुछी, ॾिसी कान थी त वली दादा वारनि हणी खट भेड़ो करे छॾिया। जी तबियत तॾहिं सही थींदी जॾहिं मुजाहिल छोरा वलीअ वारनि खे खट भेड़ो कंदा।
मोहतार साईं, मुझे वफादारी जो वाह जो तहां मुखे इनाम दिनो है। दुआ कर दिलदार, दुआ कर जो न जिंदा बीठो आहीं। मुझी शक जी पट्टीअ में जेकी भी आया उहे सड़ी रख जो ढेर बढ़जी आ। तू मथा शक भी आहे ऐं पोइ भी तोखे जिंदा रखियो आहे। छा या तो लाइ वॾी गनीमत न आहे? मारे छॾियो आहे सरकार, मारे छॾियो आहे। बाक़ी मुखे मुझे नमक हलाली तो इहो इनाम न ॾियो आहे। सॼी संगत साम्हूं बेइज़तो करे हिन तंगे रसन में ॿधी लावारसो करे फिटू न कयो आहे। दिलदार जानूअ जी ज़बान मथां मूंखे एतबार न आहे। बाक़ी उन जा दलील तोखे फासण लाइ काफ़ी आहिनि। अॼु ताईं मां पाण न मुझारे में आहियां त जॾहिं दुश्मन मूं दर पहुता त उन वक़्तु तूं किथे में? जंहिं गद्दार शरबत में सभिनी खे नशो ॾिनो उन शरबत पीअण खां तूं किथे रहिजी वएं? छा इहे ॻाल्हियूं घटि आहिनि तोखे ॾोही ठहराइण लाइ? ॿुधाए दिलदार, ॿुधाए। छा ॿुधायां सरकार? हिन वक़्तु तव्हांजे शक जी तलवार मूं मथां लटकियल आहे ऐं मुंहिंजो सभु सच तव्हांखे कूड़ लॻंदो। जॾहिं तव्हां शक जी बठीअ मां ॿाहिरि निकितो न सरकार, पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त ॾोही केरु आहे, मां या को ॿियो। जेकॾहिं तूं बेॾोही साबित थिए ऐं तुंहिंजे मथां इल्ज़ाम हणंदड़ जानूअ जूं जेमा बुटियूं बुटियूं करे कुतनि खे ॾेखारायूं त मुंहिंजो नालो मटाए छॾिजां दिलदार। जबल मोर ऐं चाचीअ खे ईअं अकेलो न छॾिजे हा। ख़ुदा न करे जेकॾहिं रेस जे माण्हुनि जे रुख चढ़ी आहे न त पोइ जबल सम्झी थो त उन्हनि जूं हॾियूं बि असांखे दफ़नाइण लाइ न मिलंदियूं। मूं केतिरो पियो चयो पर तो ॾिठो कोन मोह जो ज़िद हुयो। छा पियो चवे त असां अकेला निकिरी वेंदासीं। मंज़िल थोरी हुजे हा न जबल त आसानी सां पहुची वञनि हा। पको लताड़ियूं दे उन्हनि खे 5 ॾींहं लॻी वेंदा, 5 ॾींहं। तॾहिं वञी काछे पहुचंदा। हाणे मोर जा नसीब मोर सां, उन खे छॾ। इहो सोच त हाणे असां अॻियों कदम कहिड़ो खणूं जंहिंसां रेस जूं वायूं अञा बताल थी वञनि। सभ खां पहिरीं चाचा पिजार खे रीस जे चंबे में